मानसून की बरसातुनि सॼी सिंध जी ज़िला नौशहर फिरोज में भी तबाही मचाए छॾी। बिरिया रोड भरिसां ताली मोरी वटि केतिरा ई ॻोठ पाणी जी ज़मीरी में अची विया। उन हवाले सां ॾिसंदा सिंध इश्यूज़ जे CEO अनवर सोलंकी जी ही रिपोर्ट। सर तव्हांजी वॾी महिरबानी आहे जो तव्हां हे असांजा घर भरे चुका आहियो। बाक़ी असांजे को बि चङो हिन महिल ताईं लड़ी न आयो आहे त को हिननि खे सौदो सामान ॾियूं या को टेट वग़ैरह ॾियूं या को कली वठी ॾियूं, को बि न लड़ियो आहे। बाक़ी वोटनि जे लाइ सभु को असां वटि सीटियूं बीठो आहे त तव्हां वोट ॾियो। बाक़ी हे असां अच्छा ॾिसो असांजा जेके तव्हां घर भरिया आहिनि हिननि बचा कीअं विया आहिनि, जेको असांजा बचा दर पदर असां जेको मींहं में पुसी वक़्तु कढियो आहे उहा असांजी कलीअ जी सफ़ न जो असां वठी बचा ढकियो। केरु बि न आयो आहे, न DC आयो आहे, न AC आयो आहे, केरु बि कोन आयो आहे। इहो असां इहे दर पदर लॻाए वेठा आहियूं। सॼा जेके ॾींहं गुज़ारिया आहिनि इहे मींहं ते बचनि नंढनि बुख ते गुज़ारिया आहिनि ऐं राति जो ॿार असांजा सुम्हनि कोन, मथां बरसाति पए। उन जे टाइम में माना असां ॾाढो ॾुख सां वक़्तु कढियो आहे। जो अलाह मिड़े असांखे बचायो आहे, रहम कयो आहे। बाक़ी चङो को बि लड़ी न आयो आहे। न त का शइ न मिली असांखे, घर धरस ख़त्म थी आहिनि, रही का शइ न मिली आहे। असां पाण ग़रीब न ओही न वाही, ॿ ॼणियूं भेनर पाण वेठियूं, न लोढ़ो न लकड़ी, हर ॻाल्हि ख़त्म थी वई आहे। भाउर आहिनि सभु को पंहिंजे बचनि में पूरो केरु कंहिंजो कोन्हे। तव्हां ॿ भेणूं रहंदा? हा, ॿ भेनर हूं असां पाण। ॿियो तव्हांजो न ओही न वाही केरु बि न। हिन महिल ताणी कोई केरु आयो? न केरु आयो बि सही, न को DC आयो आहे, न को AC आयो, न को मुख्तारकार आयो आहे, न को राशन पाणी मिलियो आहे। असां पधरे ते बिल्कुलु पट ते न। अलाह साईं महिरबानी। हिन महिल बारिश बीठी आहे, अॼु ॿियो ॾियारो आहे। केरु असांजो सॼो जेको आहे दरपुज़र जेके बचा ॿार आहिनि असां सफ़ा ईअं वेठा आहियूं बिल्कुलु। सम्झे का राशन पानी कुछ भी ना इंतजाम में को भी नुमाइंदो कहिड़ो भी ना आयो। केरु मुख्तारकार, न को DC, न को AC। हिन महिल ताईं चौथों पंजूं ॾियारो आहे, हिन महिल ताईं केरु न आयो असां वटि। को बि नुमाइंदो असां वटि न पहुतो आहे। असां पंहिंजा नुमाइंदा घुराया आहिनि, असांजो को बि इंतज़ाम नथो थी सघे। असां ग़रीब ऐं मज़लूम, असां काॾे वञूं? असांजा बेघर लॻा पिया आहियूं, असांखे का बि शइ न मिली आहे हिन महिल ताणी। ऐं असां सां हुकूमत तावन करे असां ग़रीब आहियूं, असां सां मदद कई वञे, महिरबानी। तक जो नुमाइंदो या जिन खे वोट कयो अथव उहो को सार लहण आयो आहे? का बि सही कोन आयो असां वटि। केतिरो नुक़सान थी चुको आहे हिन महिल ताणी? नुक़सान तमामु जाम थियो आहे असां वटि। घर जॻहूं वॻहूं सफ़ा बेघर लॻा पिया आहियूं, असां वटि का बि शइ न आहे घर में। ज़िले इंतज़ामिया जे तरफ़ां राशन विरायो वियो, छा तव्हांखे उहो राशन मिलियो या न? का बि शइ न मिली आहे साईं, असांखे का बि शइ न मिली आहे। केरु कोन आयो आहे। जेको बरसाति पिया अॼु तव्हां आया, ॿियो केरु कोन आयो आहे। को राशन पाणी को ज़िले जे तरफ़ां या DC AC आयो आहे? कुझु कोन आया आहिनि। भला हितां जे तक जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे आया आहिनि? न केरु कोन आयो आहे। वोट कंहिंखे ॾिनो अथव? वोट मुराद अली शाह खे ॾिनो। मुराद अली शाह खे। उन्हनि मां को PP वारनि मां? न कुझु न। ठीकु, सॼे ॻोठ में कोन आया आहिनि। जी नाज़रीन, तव्हां हितां जे ॻोठाणनि जा वीचार ॿुधा जेके जिन पंहिंजे दर्दनि मंदां दाहूं ऐं आहूं कंदे असां सां ॻाल्हाईंदे हिननि ॿुधायो आहे त हितां जी इंतज़ामिया बिल्कुलु नाक़स आहे। हितां जा जेके ॻोठाणा आहिनि बेयारो मददगार वेठा आहिनि। हितां जो जेको स्कूल आहे, हितां जी जेका मस्जिद मदरसो आहे जिते ॻोठाणनि जा मासूम ॿारड़ा असांजा जेके आहिनि सो तइलीम पिराईंदा आहिनि, क़ुर शरीफ़ जो दर्स पिराईंदा आहिनि। ऐं असांजा हितां जा जेके बि ॻोठ वारा आहिनि बा जमायत हितां जी मस्जिद में जेको आहे सो निमाज़ अदा कंदा आहिनि। पर अफ़सोस जो मानसून जी बरसातुनि जिते सॼी सिंध में तबाही मचाए छॾी आहे, अहिड़ो ई जेको आहे सो ॻोठ दाली पोटो अलाए ॾिनो बुरड़ो में बि पेश आयो आहे। केतिरा ई घर ड्रही पट थी चुका आहिनि। पर अफ़सोस आहे जो हितां जी इंतज़ामिया चूंडियल नुमाइंदा AC DC हिन महिल ताणी हिननि ॻोठाणनि जी सार न लधी आहे। ॿिए पासे जेके मासूम ॿारड़ा आहिनि उहे तालीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि। केतिरा ई घर ड्रही पट थी चुका आहिनि। हितां जे मालवंत माण्हुनि जो जेको आहे सो अनाज माल मता लुड़ी वियो आहे। हितां जा जेके ॻोठाणा आहिनि वीचारा हारी आहिनि, जिन जो गुज़र सफ़र हारपे ते रहंदो आहे। पर मानसून जी बरसातुनि बाद हितां जे जेको फ़सुलु आहे उनखे पिणु कापारी धकु लॻो आहे। फ़सुलनि में 2 खां 2.5 फुट पाणी बीहण जे सबबु केतिरियूं ई ज़रई ज़मीनूं पिणु तबाह थी चुकियूं आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी बि आहे त इंतज़ामिया खे घुरिजे ऐं चूंडियल नुमाइंदनि खे घुरिजे त हिन ॻोठाणनि जी जेको आहे सो परघोर लहे ऐं हितां जे जेके इलाइक़े वासी आहिनि इन्हनि जी अची राशन ऐं टेंट इन्हनि खे मुहैया कया वञनि ऐं हितां जो जेको नुक़सानु थियो आहे उहो इन्हनि ॻोठाणनि जो भरपा कयो वञे त जीअं ही ॻोठाणा सुख जो साह खणी